ही तव्हांजा जेके ख़ानदान आहिनि अलहमदिल्ला सॼी सिंध में वसण आबाद आहे पर पीर साईं जी पागारे रोज़े धड़ी जी जमायत में जेके हिन माण्हुनि जो कंट्रीब्यूशन वॾो रहियो आहे अव्हांजो ख़ानदान जेको आहे पीर सी पागारे जी जमायत में कहिड़ो वॾो हो जेको सो मुरीद थियो ऐं उन खां पोइ जमायत जे हवाले सां उन्हनि जी ख़िदमत कई आहे। साईं हाणे अर्ज़ु इहे त असां जो जेके वॾनि खां जेके मिले हाणे इहे कंफर्म असांखे न आहे ख़बर त कॾहिं असां मुरीद थिया आहियूं। बहरहाल जेके असां वटि निशानियूं या जेके असां वटि माना ॻाल्हियूं आहिनि उन्हनि में जा असां वटि माना हिज़बुल्ला शहनशाह जो ज़मानो थो थिए। हिज़बुल्ला शहनशाह जे हिसाब सां असां वटि जेको थलो आहे उहो हिज़बुल्ला शहनशाह जे नाले जेको दावत ॿेर आहे असीं दावत ॿेर वारी सां तालुक़ रखूं। दावत ॿेर वारी ॿेर वारी ॿेर वारियूं मक़ाम किसी आहे ॿेर वारी हा ॻाल्हि ॿुधायां पियो ॿेर वारियूं हुयूं ॿ हिकिड़ी ॿेर वारी वसाण हिकिड़ी ॿेर वारी वाणिया। जेका वाणियनि वारी ॿेर वारी आहे हाणे ॿेर वारी जी तारीख़ वरी अलॻि आहे हाणे हुन ते ॻाल्हाईंदो डिघी ॻाल्हि थी वेंदी न मुख़्तसर ॿेर न उते माई हुई जेका ॿेर उन दर ते बीठल हुई ॿेर वारी पतण हो उतां माई जेका आहे सा माना मतिलबु ॻाल्हियो माण्हुनि खे ईंदड़ वींदड़ खे खाराईंदी हुई उहा केरु हुई वसाण हुई वाञाणी हुई उनजी का ख़बर न आहे पर ॿेर वारी जेका आहे न ॿेर वारी पतण अथव न ॿेर वारी पतण ॿेर वारी तपो आहे पंहिंजी सिजो ॿेर वारी तपो आहे न असांजो आहे न हीअ ॿेर वारी उहा बराबरि जॻह ॿुधायो ॿेर वारी उहा माई किथे रहंदी उहो त पतो हेठि पाट उहा जॻह कहिड़ी आहे उहो ॿुधायां पियो त हिकिड़ी त भाई खान जो ॻोठु जेको हिन वक़्तु आहे भाई खान वारो ॻोठु वॾेरो भाई खान उहो उतां लॾे ई कोन हा उहे उतां लॾे ई कोन उन जॻह तां जेके आहियूं असीं जेके वियूं सभु लॾे वियासीं माना हर कंहिं वञी पंहिंजे ॿनियुनि में ॻोठु ठाहिया सोभो वसाण बि हिते जो ॻोठु आहे ऐं असांजो ॻोठु हिते जो आहे मोहम्मद अली वादे जेके असांजा माना ॻोठ आहिनि इहे सभु पोइ ठहिया जिते जिते असां ॿनियूं वरितियूं उते वरितियूंसीं। हाणे अव्हांजे पहिरें सुवाल ते पियो आऊं अचां त असां वटि निशानियूं जेके आहिनि से आहिनि हिज़बुल्ला शहनशाह जे वक़्त जूं मसन राणी बादशाह जे वक़्त जूं आहिनि निशानियूं जंहिंमें मसन राणी बादशाह जो धूओं पए जेको अॼु खां 15-20 साल अॻु ताईं उनजो ॾियारो बि कंदा हुआसीं हाणे कोन थो थिए। तंहिंखां पोइ असांजी दावत बि ॿेर वारी आहे ऐं ॿेर वारी जेका वसाणनि वारी उहा जेका पाण हू जेको नालो पियो उहो कहिड़े हवाले सां थियो उहा हिकिड़ी अलॻि तारीख़ ऐं असांजा वॾड़नि खां जेको असां वटि निशानियूं आहिनि उहे इहे आहिनि छो त मुंहिंजो जेको ॾाॾो हो उहो मुंहिंजो जेको ॾाढो लुत्फ़ु हो मुंहिंजो पर ॾाॾो उन जो खे औलाद कोन थींदो हो उनखे औलाद कोन थींदो हो पोइ उन मालिकनि खे अर्ज़ु कयो ऐं इहो कयो त माना पंहिंजो पुटु अव्हांखे माना ॾींदुसि अव्हांजा चवनि था दरगाह हुज़ूर जी ख़िदमत हो कंदो पर असांखे दुआ मिले पीराणू बाबा पाण वटि रवाज आहिनि पीराणू करणु माना पीर औलाद दुआ हासिल थो करे उन जॾहिं इहा शइ थी खां पोइ मुंहिंजो जेको जंहिंजो मूं ते नालो रखियलु आहे उनजो नालो रब ॾिनो हो पोइ उनजो वरी इहो पंहिंजी जमायत में ख़बर ऐं निकल ॻाल्हि कोन्हे इन हिसाब सां पोइ वरी 5 फोटा ॾेई उहा शइ पाण वरी वापसि हालांकि उहो पीराणो कबो आहे पर पोइ वरी 5 फोटा ॾेई आई वरी जेको आहे माण्हू 5 फोटनि जो मक़सदु वरी घणी दोस्तनि खे ख़बर कोन हूंदी माना उहो जेको बि उनजो माना ईअं सम्झो उनजो जेके चइजे भई मुआवज़ो ॾेई आई उहा शइ माना ख़रीद कबी आहे माना मुर्शिद जी दुआ सां अल्लाह जी महिरबानी सां औलाद सां ख़ुदा नवाज़े निशानी तौर आऊं हिकिड़ो ॿुधायां पियो उहा निशानी आहे। उन खां पोइ असां वटि थलो जेको उहो मसन राणी बादशाह जो आहे असां वटि कंडी बि अञा ताईं उहा मौजूदु आहे जेका मसन राणी बादशाह जो उन में हाथी ॿधबो हा उहा आहे ॿेर वारी में अॼु जी उते आहे हाणे भाई खान वारो उन ॻोठ में उते कॾहिं उहो थलो बि अञा ताईं मौजूदु आहे उते हाथी ज़बून वेच आहे भाई खान जेसीं ताईं होते धीरे ॾियारो थींदो ऐं उहो सभु कुझु थोरो घणो माना जेको तिल फुल कंदो सो इहा उन खां पोइ ई असांजो ख़ानदान पोइ पाण में डिवाइड थियो त हू ॿ भाउ जेके हुआसीं उहो होॾां थी विया असीं वरी हेॾां थी वियासीं हीअ 3 ॿाहिरि हुआ हिननि खे वॾे भाई खान जे वालिद साहब नालो छा अब्दुल गफ़ूर उनजो भाउ जेको हो उनजो अब्दुल गफ़ूर ऐं उहे मारूफ़ जा पुट हुआ आरिफ़ ऐं मारूफ़ ॿई भाउ हुआ ठीकु आहे ऐं अब्दुल गफ़ूर जेको उनजो भाउ जो नालो साईंदार जेको हींअर पंहिंजो अमीर अली ते नालो रखियलु आहे अमीर अली ते वरी उनजो नालो रखियलु आहे साईंदार जो नालो हो। असांजा जेके वॾा हुआ जेको मोहम्मद सादिक मोहम्मद अमीन ऐं अब्दुल लुत्फ़ अली उन्हनि जा जेके आहिनि लुत्फ़ अली खे 3 पुट हुआ वॾे जो नालो रब ॾिनो जेको मुंहिंजो ॾाढो सॻो हो ऐं उनजो भाउ जेको ॿियो उनजो नालो हो वरिल जेको हुननि पंहिंजे वालिद जो नालो रखियो माना ॾाढे सादिक ऐं ॾाढे अमीन जो जेको वालिद हो ऐं ॾाढे लुत्फ़ जो अमीन वालिद जेको वरिल उनजो नालो रखियो
ऐं टियों नालो दिलावर असां जेको वरी गुज़ारे पियो 1970 में वियो माना पोइ दौर जे पुराणो माण्हू करे ॿुधंदो हूंदो त उहो उन नाले खां वाक़ुफ़ु जेको झोल जे भरिसां ॻोठु आहे उहो उन जे नाले सां आहे। हाणे जॾहिं थोरो घणो मुख़्तसर पाण ॻाल्हि कयूं त भला हिकिड़ो त इहो समाजी ख़िदमतूं हुयूं ऐं हीउ जेको आहे हुर तहरीक जो जेको ज़मानो सोरहीं भाषा वारो छो आम दौरु इहो आहे त उन दौर में हीउ जेको पंहिंजो वसण जो तरह आहे उन में हुरगाज़िन जी मदद, हुरगाज़नि जी फिनांशियल मदद, हथियारनि जे हवाले सां समाजी जेका ख़िदमत ऐं मदद कई आहे भला तहरीक जे हवाले सां सोरहीं भाषा जे दौर सां या हिन आज़ादी जी तहरीकुनि में को लोढ़नि में जेलनि में तकलीफ़ुनि में उहो दौरु हिन माण्हुनि लाइ कीअं गुज़रियो? साईं हाणे ॾिसो न आउं त हिकिड़ी ॻाल्हि हक़ीक़त कंदुसि यादि ॾिसो न जमायत जे माण्हुनि में जेके माण्हू माना मतिलबु ॻाल्हि जेके थोरा मथी क्लास जा हुआ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हींअर अॼु आसाइश में जेको माण्हू रहण वारो आहे उहो कुझु तकलीफ़ूं घटि बर्दाश्त करे सघंदो आहे त हीअ असांजा ख़ानदाननि खे हिकिड़ी ॿ पीढ़ी जेका त गुज़री चुकी हुई आराम पसंदी में त ख़ुशहाल हुआ पंहिंजी जॻह ते पोइ उन्हनि पंहिंजे हिसाब सां जमायत सां बि तालुक में रहिया आहिनि पर वरी चवण जो माना मक़सदु इहो आहे त पंहिंजे पाण खे बचाए असां लोढ़े में कोन विया आहियूं छो त हरू ग़लति पंहिंजे हिकिड़ी ॻाल्हि हुजे ओतिरी कजे ठीकु आहे ऐं ॻाल्हि क्लियर कंदुसि त असांजे वॾनि लोढ़ो कोन ॾिठो बल्कि ॿुधी वियो घर असां छॾियासीं छाजे करे त पोइ वक़्त जो हालतूं अहिड़ियूं हुयूं पोइ असां ॼामनि वटि बि रहिया आहियूं असांजो पूरो माना ॼाम काबू खान जो जेको किरदारु हो उहो जमायत लाइ पॉज़िटिव हो ॼाम फैमिली सां असांजो वेझो तालुक रहियो जेको अॼु ॾींहं ते अलहमदिल्ला आहे। ॼाम काबू खान जेको आहे सो थोरो जेको आहे सो जमायत जे वेझो ऐं समाट क़ौम ख़ासि तरह सां जमायत पंहिंजी करे पर समाट जेको आहे उनखे वधीक जेको आहे सो उहो वेझो रखंदो ऐं ॼाम जानम ऐं ॼाम मिठा खान जेको हिन जो वॾो भाउ जेको उहो त जवानी में ई माना जान छॾे वियो माना अंग्रेज़नि जे अवाइली दौर में उहो वियो हुयो पर ॼाम जान मोहम्मद जेको आहे उहो वरी थोरो माना जमायत खां जेको आहे सो थोरो ॿिए हिसाब सां हूंदो ॿिए हूंदो पोइ थोरो पंहिंजे में हो हा हुनजो पंहिंजो तव्हां पंहिंजे नी कंट्रीब्यूशन ते अचो। हाणे जी ॻाल्हि इहा त असां पोइ उन हिसाब सां असांजो हिते जे जेके असां वटि जेके ईंदा हुआ जमायती जेके माण्हू जेके उन्हनि खे चवण जो मक़सदु असांजी पंहिंजी त हिते रहाइश हुई कोन असांजे वॾनि जी जेका असांखे ॿुधल ॻाल्हियूं आहिनि उहे शहरनि में रहिया वञी पोइ माना ॿेरानी में बि रहिया आहिनि ॼाम ॻोठ में बि रहिया आहिनि ॿिए पासे बि रहिया आहिनि पर जॾहिं हिते असांजो जेको आहे सो सिस्टम जेके उन जा कमदार काज़ी जेके रहंदा उहे उन्हनि खे जमायत जे माण्हुनि खे सपोर्ट कंदा उन्हनि जी फाइनेंशियली तरह सां मदद कंदा हुआ कारतूसनि जी सूरत में हथियारनि जी सूरत में हथियार को वॾो कोन असांजे जेको वॾनि खां ॻाल्हियूं ॿुधलू आहिनि त असांजो मुंहिंजो ॾाढो जेको दिला इन ज़माने में मुंहिंजो ॾाढो दिलावर वञी पहुचो ॿिया मुंहिंजा ॾाढा सूर्य बादशाह इहो जेको तहरीक वारो इन दौर में उहो बचो हू अॻियां जेके आहिनि अॻु जी ॻाल्हि आहे इहे अलीगोर शाह शाह मर्दान शाह कोट वारे साईं या माफ़ेदणी बादशाह जे ज़माने जा हूंदा माना इन ज़माने जा वॾा जेके असांजा पड़ॾाॾा ऐं जेके हुआ ॿिया बि ॾाढा असांजा अॻु गुज़ारे विया आहिनि पर ॾाढो दिलावर जेको हो जेके दिलू चवंदा हुआ उहो उन ॼमाने में उन जो ॼामनि सां ज़ाहिरी ॻाल्हि लिंक हो रास्तो त हिन एरिया में हूंदी उन ज़माने में 5000 एकड़ बनी एज़ ए मकादो हुई ॼाम हा जेके बि हिते जेके छो उन ज़माने में हूंदो मैनेजर जो हिकिड़ो सिस्टम माना जेको यतीम ॿारु थी वियो या को बि अहिड़ा मसइला जहिड़ा झगड़ा त उहा ॿनी मैनेजर में वेंदी हली उहे मां ॿनियूं जेके आहिनि से मैनेजर मुंहिंजा जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे जीअं सियासी नमूनो आहे उन हिसाब सां माना उहे पोइ ॼाम साहब वरी 5 माण्हुनि खे ॾियारींदा उहे बि मुंहिंजे ॾाॾे खे माना जेको उहो माना दिलावर जेको उनखे पर पोइ मुंहिंजे ॾाॾे खे 1951 या 52 में DPR में गिरफ़्तार कयो DPR सॉरी सेफ्टी एक्ट में DPR त भुट्टे साहिब ठाही उहो सेफ्टी एक्ट हिकिड़ो अंग्रेज़नि जो एक्ट हूंदो उन एक्ट में जेको सो गिरफ़्तार कयो पर उहो एक्ट अंग्रेज़ त वियो जो उन खां पोइ जी ॻाल्हि पर उहे वरी पोइ थोरी ॿिया मामला जेका न मिसाल तौरु जमात में जेको हिकिड़ो सिलसिलो आहे त अव्हां संगत कहिड़ी सां तालुक रखो था? हा असांजी साईं असीं शहदादपुर चौकी सां असांजो तालुक आहे हा असांजो जेको जमड़ाऊ चौकी जी बान चौकी चई वञे पर चौकी जेका आहे असांजी शहदादपुर जे नाले सां आहे शहदादपुर में असांजी चौकी आहे दावत असांजी ॿेर वारी आहे
ऐं ख़लीफ़ो कहिड़नि पीर साहिब जे वक़्त में हे ॿेर वारी जेका आहे हिते दावतूं थी चुकियूं आहिनि कहिड़नि पीर साहिब जे वक़्त में जेके तव्हां वॾनि खां ॿुधियूं हुजनि? ॾाढो सुठो ॾाढो हाणे पहिरीं त असांजे जेके ॾाढा पढ़ ॾाढा हुआ उन जे वक़्त में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असीं वेठल ई हिकिड़ी जॻह ते हुआसीं ॿेर वारी में ऐं पाण में कंबाइंड हुआसीं ऐं असांजो पाण में जेको आहे सो माना मतिलबु ॻाल्हि तालुकदारी बि ज़ाहिरी ॻाल्हि हिकिड़ी जॻह ते हुआसीं उन में शोभो असां उन ते बि पाण ॻाल्हाईंदासीं उहो बि मां असांजो माना सुठो ख़ानदान आहे ऐं असां आहियूं ऐं अहिड़े नमूने सां जेको वरी असां सां गॾु कोरी बि आहे हिन दावत में कोरी उहे हींअर छॾाए वेठा आहिनि ऐं हजाम बि आहे असांजा जेका हजाम आहे उहे बि दावती उन दावत में हुआ ऐं असांजी दावत में केतिरी घणी वॾी जमायत कोन हुई पर आख़िरी जमायत असां वटि जेका सूबे बादशाह जेका आख़िरी सफ़र वॾो कयो असां वटि दावत हिकिड़ी उहा थी आहे पर उहा सूबे बादशाह पंहिंजे ख़र्च ते कई आहे उन में असांजे ॾाॾनि जा पाण ॾाढा असांजा वॾा गुज़ारे विया बाक़ी चाहे भाई खान जो वाल असांजो जेको दिलावर जे मूं ॻाल्हि कई उहो ऐं शोभो वसाण ऐं अल बचायो वसाण उन इहे मुख्य माण्हू माना इहे बचा पर इन्हनि जा पाण में ज़ाती इख़्तिलाफ़ जेके हुआसीं इन हद ताईं हुआ जो पाण में माना ईअं सम्झो वेझा न हुआ न हुजण जी सूरत में असांजी हिन दावत जो ख़लीफ़ो उन वक़्त में उहो ॾाढो हलीम उहो ॾाढे गफ़ूर जो सौट हो असांजो वसाण असां ॾाढो ई हो न नालो आगे हुनजो ख़ानदान कोन ॿुधाए सघियो ॾाढे आरिफ़ जे औलाद मञा उहो हो सो उहो जेको आहे सो उहो ख़लीफ़ो उहो पर हो ग़रीब उन जा थोरो सम्झाए त पीर साहिब दावत हो कीअं भले जमायत कंदी आहे पीर साहिब दावत कीअं सही आहे या ओपिन हुई न ॻाल्हि तव्हांखे इहा न आहे ख़बर सूर्य बादशाह ऐलान कयो दावतूं सभु थी जूं जेको पाण करे सो पाण करे जेको न करे हुनजी दावत मां कंदुमि हा इहा तारीख़ी ॻाल्हि आहे तारीख़ पंहिंजी जमायत में पुछंदो त तव्हांखे ख़बर पवंदी त पीर साहिब सूर्य बादशाह ॿियनि जॻहियुनि ते बि दावतूं कयूं हुयूं पोइ उहो ख़लीफ़ो जेको ॾाढो हलीम हो उहो जेको सो सूर्य बादशाह खे अर्ज़ु कई त जेको आहे सो साईं मुंहिंजा सौट ॿिया थियासीं बहरहाल माण्हू टिड़पकड़ थी वियो हाणे मदद खपे असां जेको आहे दावत त पोइ असांजे वॾनि जी बि ॻाल्हि इवन ऐं छो ऐं इन ते ख़्यालु जो न ॻाल्हि सींध में मारी ॻाइण वारा कोन आहियूं असीं ॻाल्हि सिधी कंदा आहियूं असांजनि वॾनि जो जला मां जानदा ॿिपरा करे छॾिया पंजी वारा सभु माना वधीक ख़ुशहाल आहे हू घटि आहे उन जा हुआ ई 5-4 एकड़ ॻाल्हि थोरी हुई त हुन जेको आहे सो हिननि जला ॿिपरा मां जानदा सभु तइ करे छॾिया ख़लीफ़नि जे हिसाब सां जीअं थींदो आहे अॼु पाण इहा ॻाल्हि कंदुसि पंहिंजे ख़लीफ़नि में बि त ईअं जेको मंज़ूर नज़र हूंदो हुनजो कमु थी वेंदो जेको मंज़ूर नज़र न हूंदो या जेको ॿियनि ॻाल्हि अमीम जमायती तव्हांखे ख़बर हूंदी वधीक डिटेल हाणे चवण जो माना मक़सदु त पोइ सूर्य बादशाह खे अर्ज़ु कयो सूर्य बादशाह नाराज़ थिया असांजे वॾनि ते असांजे वॾनि जा लुटा ॿिपरा ज़ियारतूं सभु कैंसिल दावत ॿिए वारी रखी वई दावत उहा सूर्य बादशाह पंहिंजे ख़र्च ते कई इहा उहा आहे उन खां पोइ आख़िरी दावत असां वटि वरी 1971 में जेको छटदाणी रहमतुल्लाह जेको आहे सो सफ़र कयो जेको सियासी सफ़र हो उहा वरी सोभे वसाण कई ऐं उहा उन ॻोठ में थी सोभो वसाण दावत ॿेर वारी एट सोभो वसाण इहा दावत थी हाणे पाण वसाण मसइले खे त छॾे ॾिनो हाणे वरी ॿुधो अथव सबील स्टाफ जेको सॾे थो चवंदा उन ते सबील नालो कीअं पई जी सबील नालो मूं थोरो पसंदि ॿुधो आहे पर तव्हां कंफर्म कयो साईं हाणे उहो हीअं त हाणे इहा वरी पंहिंजे वॾे जी साराह में शुमार थी वेंदी ऐं साराह कोन कयां पर हक़ीक़त तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो वाल साहिबु जो नालो मोरियो चयो वेंदो आहे मीर मोहम्मद हुनजो नालो हो पर मोरियो वसाण मशहूरु पंहिंजी क़ौम में ज़ात में आम एरिया में कोई वॾो माण्हू असीं आहियूं कोन को मिली फुकरा माण्हू आहियूं हू फ़क़ीर हो ऐं हू पंहिंजे पाण जी जेको माज़ी पंहिंजो ॿुधाईंदो हुन में हू हर काइण जी बि ॻाल्हि करे वेंदो माल चाढ़ण जी बि ॻाल्हि करे वेंदो वॾनि माण्हुनि जे अॻियां बि ॻाल्हि भाऊ मूं इहे बि कमु कया इहो कोन्हे त आउं बेसिकली हुउसि पर हालात ज़माने जे हिसाब सां उहा वरी ॻाल्हि अलॻि आहे बहरहाल हू पंहिंजे तबियत जो माण्हू हुनखे माण्हू पको बि चवंदा हुआ हुनखे माण्हू ग़लति बि चवंदा हुआ पर पोइ हाणे उहो उनजी सम्झ आहे मुंहिंजो वालदो आउं त उन हिसाब सां ॻाल्हि कंदुसि त उहो वरी इहे ख़ैर जा बि कमु कंदो हुओ ख़ैर ख़ातिरी पोइ इहो माना इहा ॻाल्हि बि आउं चवां जंहिं ज़माने में पाण पढ़ंदा हुआसीं जंहिं ज़माने में शुरू में मूंसां मिलिया आहियो 8 क्लास में
आउं 9th में हुउसि, 8th में आया हो, पर आउं 6th क्लास में आयो उन ज़माने खां इहा सबील शुरू थी बठो स्टाफ जंहिंजो हेॾी बुनियादु बि कोन्हे को, उहो हींअर सबील स्टाफ आहे ऐं कराची होटल इन जे विच ते उहो सबील छा उहो माण्हू खे ॿुधाइजो न तव्हांखे सॼो तफ़सील उते शुरू कई बाबा बसुनि जेके ईंदियूं हुयूं उन ज़माने में हिते जेको ऋण हूंदो का शइ कोन हूंदी, पोइ हिते जेको होटल हिकिड़ा नंढड़ा ॿ हुआ, हिकिड़ो दाद हूंदो जलालाणी उनजो होटल हो, ॿियो बि कंहिंजो हो, पर जलालाणी जा होटल हुआ। उते बाबा हिकिड़ी माना अहिड़ी छपरी ठाराए उते माण्हू पंहिंजो पगारदार रखियो जंहिंखे माना रोज़ानो सांगड़ शहर में बर्फ़ ईंदी हुई, उते माना बसुनि खे पाणी पीआरींदा हुआ, गर्मी जा जेके 3-4 महीना हूंदा इन में पाणी हलंदो हो, सबील हलंदी हुई। उन तां पोइ हिकिड़ो 2 साल उते हलियो, 1-2 सालनि खां पोइ जेको कराची होटल आहे इहो तॾहिं स्टाफ कोन जेको ख़ुदा बख़्श निज़ामाणी जी ॿनी ते थो वञे या साधूणी जे बि रोड थो वञे इहा जॻह, पोइ वरी 2 साल इते इहा सबील हली। उन खां पोइ इहा ॿनी हिते हुई, ठईमन जी हुई कुझु टुकड़ो हिकिड़े वाइणे जो हो, उहो इन खे पाण मुख़्तलिफ़ था कयूं 60 एकड़ ॿनी हुई, उहा बाबा ख़रीद कई। पोइ उते इहो स्टाफ जेको हिन आए वक़्तु उहो उन ठारायो ऐं उते पोइ बाबा माना गुज़ारे वञण खां हिकिड़ा 2-4 साल अॻु में ॿनी बि खपाए छॾी, ॿनी बि ॾेई छॾी, पर इहा सबील हिते हलंदी हुई। हा इहे जेके तव्हांजा वॾा आहिनि मिसाली तौर ते ज़ारा उन्हनि जा हिकिड़ा माण्हू पंहिंजे वॾनि जो माण्हू मुक़ाम मशहूरु था थियनि, त अव्हांजा वॾा जेके मिसाल ॾाॾे परॾाॾे खां वठी असुलु तव्हांजो माना हिकिड़ो जेको पीढ़ियाए थो हिकिड़ा त ॻोठ आबाद आहिनि, पर उन्हनि जा जेके हीअ मुक़ाम वग़ैरह उहे हिननि जी तदफ़ीन वग़ैरह किथे थी, किथे किथे थी उन्हनि जो ख़ासि मक़ाम वग़ैरह हुजनि था। हाणे असांजा जेके वॾनि खां ॿुधल आहे त जेके असांजा तड़ ॾाॾा आहिनि, हा उहे होथी मशाक में आहिनि, होथी मशाक टंडिया ते रोड ते टंडिया जेको मीराबाद ॾे पासे कुझु नाला उन परॾाॾा जा कुझु नाला अचनि जेके उते मदफ़न हुजनि। हिते जेके आहिनि असांजा ॾाॾा जेके रखियल आहिनि से ॾाढो सादिक, ॾाढो अमीन, ॾाढो लुतुफ़, ॾाढो आरिफ़, ॾाढो मारूफ़ हिते रखियल आहिनि। उहो किथे हिते माना काको पीर उहो ॿुधायो आहे, इहे बि इहा बि हिज़बुल्ला शहंशाह जे ज़माने जी हिकिड़ी निशानी थी मिले, उहा मां तव्हांखे ॿुधायां। हिज़बुल्ला न पर माफ़े जानी काको पीर माना दलोर जे भर में ठीकु आहे। हाणे उहो मुक़ाम असांजो उहो आहे, उते असां न करे विया आहियूं, असांजो वाल्द बि उते कोन वियो, होथी मशाक असीं कोन विया, अलाए हाणे किथे हुई वियासीं न विया, उहे असां ॾाॾा जेके आहे उहे विया। पोइ चवनि था त माफ़े जणी रमतुल्लाह काके पीर वटि अची लॻियो। हाणे काको पीर बि क़दीमी मुक़ाम आहे, तमामु पुराणो मुक़ाम आहे। असांजा वॾा जेके रखियल आहिनि उहे जेको हुनजो कोट ॾठो आहे उन कोट जे किनारे ते रखियल आहिनि, ॾाढो उन वक़्त में चवंदा हिज़बुल्ला सॉरी साईं अली गौर शाह सानी माफ़े जणी रमतुल्लाह हाणे ख़बर आहे माफ़ो तॾहिं जो जॾहिं साईं अदालत जी सूरत में हूंदा पर सफ़र कंदा हुआ त माफ़े में हुआ, माण्हू त वरी ग़लति बयानी कंदा आहिनि त बाबा पंहिंजे इंसाननि जे मथां चढ़िया इहा ॻाल्हि कोन्हे, उहे वॾा था कनि पंहिंजे छो मुर्शिद करीमनि जी ॻाल्हि आहे त इहा ॻाल्हि वादी कयूं त इहो माफ़ो जेको असां वटि पियो त इन जे लाइ त साईं जेके अली रहिया आहिनि, साईं इमाम ज़ैनुल आबिदीन जी जेका सुनत असांजे मुर्शिद करीम तबियत मुनासिब कोन साईं जेको मुक़ाम जे वेझो जेॾीमहिल आया त उते अचण खां पोइ साईं चयो त बाबा हिते माफ़ो रोकियो ऐं माफ़े हलाइण वारा दहली जा माण्हू हूंदा, हिते जमायत कोन करणु खणंदी, इहा बि अॻियां ॿुधाए छॾिया, उहे स्पेशल माण्हू हूंदा जेके माफ़ो हूंदा। पोइ उते जेको आहे सो लही ऐं अंदरि विया मुक़ाम अञा थी मोटी अची जमायत जेका हुई हाज़ुर में सभु खे हुकुम कयूं त 14 कोन खां माण्हू जेके आहिनि से पंहिंजो पाण हिते रखाइनि, माफ़े जानी रमतुल्लाह इहो त पोइ हाणे अॻिते वरी जॾहिं मंज़िल अंदाज़ थिया हूंदा त उते साईं खां अर्ज़ु कयूं त साईं इहो छा राज़ की बाबा ॻाल्हि इहा त हीउ मुक़ाम एॾो आसास वारो आहे जो सभु हिते आज़ादु मामा थी आहे, पर हिकिड़ो हजाम जेको 2 हक़नि में आयल हो उहो आज़ादु न हो, उनजे लाइ असांखे साईं काके अर्ज़ु कयो, उनजे करे असीं वियासीं, असां उनजे हक़ में दुआ घुरियूं ऐं उनजी निजात थी, आसानी थी। हाणे अवां पंहिंजी जमायत जेका आहे उहा पंहिंजो पाण हिते रखंदा आहियूं। काको पीर कहिड़ो भला, काको नालो किथे जो कीअं छा इहो मशहूरु कीअं थियो? हाणे साईं में वधंदी मुख़्तसरी आहे त काको पीर जी पंहिंजो वसाइण जो ॾाढो साड़ आहे,
ॾाढो सार जी बि उहा बि हिकिड़ी ऐं वसाइण जे हवाले सां उहा बि ॻाल्हि करणु घुरिजे पर हीअ काको पीर बि चवनि था त हीअ चवंदा दलूरा जे ज़माने जो थिया आहे हा ऐं हिनखे ब्राह्मणाबाद जेको दलूरा वारो हा उन जे वक़्त जो थिया आहे ऐं हुनजो जेको आहे सो छा नालो सुजरो बि रखियो अथनि पर उहो सुजरो सही कोन्हे उहो सुजरो बहरहाल चवण जो मक़सदु मिट माइट हिकिड़ा पंहिंजा वॾा होती मशाक में दफ़न थियल आहिनि ऐं ॿिया जेके आहिनि काके पीर में इन खां सवाइ ॿियो कहिड़ो आहे ॿियो पर वरी ॿियो पोइ असांजो बसि इहो हिते असांजो चाचो मोहम्मद सादिक जेको हींअर गुज़ारियो थोरो उहो वरी ॻोठ में रखियो अथनि हा ऐं चार भाई खान वरी पंहिंजो पाण वसियत कई हालांकि हुन ते मूं सां इख़्तिलाफ़ कयो असांजी वरी वेझ रही चाचो भाई जालू असांजी वरी दोस्ती गुलाम रसूल जी असांजी टिनी जी पाण में उथणु विहणु घुमणु फिरणु असांजो गॾु हूंदो पोइ हुनखे मूं ॾाढी ॻाल्हियूं ॿुधाए तूं पंहिंजो सभु मिट माइट छॾे चवंदो पर मूंखे मस्तु जे मस्तु रखिजो त भाई खान हुते हुनखे ॿिया असां सभिनी उहो मुक़ाम भलो साईं वरा साईं तव्हांजी वॾी वॾी महिरबानियूं ऐं मुख़्तसर टाइम में तव्हां असांखे एतिरो सारो टाइम ॾिनो ऐं कुझु ॻाल्हियूं करे सघियासीं अञा तव्हांजो जेके घोड़नि जा शौक़ु आहिनि तव्हांजी बकरियुनि जा शौक़ु आहिनि तव्हांजे बाज़नि जा शौक़ु आहिनि तव्हांखे जेके बाग़ बाग़ीचनि जा शौक़ु आहिनि इन्हनि शौक़नि ते वरी इनशाला पाण खे टाइम लॻो त वरी इनशाला तव्हां सां कचहरी कंदो अलाह कंदो ख़ुशि हुजनि असांजे साईं अब्दुल जाब असां ते वॾा वर्ड ऐं वॾी महिरबानी थोरा जो असां सां गॾिजी आहियो जो असांजी कैमरामैन जी हैसियत में असांखे टाइम ॾिनी ऐं वॾी महिरबानी अलाह करे सदा ख़ुशि आबाद हुजे साईं महिरबानी से असीं वरी बि अव्हां जा शुक्रगुज़ार आहियूं महिरबानी अव्हां जो जो अव्हां कई आहियो तकलीफ़ करे आहियो ऐं असुलु ॻाल्हि त असांजी अव्हां पज़ीराई पिया कयो पर असां तकलीफ़ अव्हां पिया कयो असीं त पंहिंजे घर वेठा आहियूं ॾाढो सुठो जो माशाल्लाह महिरबानी वरी बि जॾहिं ईंदो त असीं इनशाला ख़ैरु